ब्रेकिंग न्यूज़ आहे तंगवाणी मां, जिथे पुलिस ते हमले जो दहशतगर्दी एक्ट तहत केस दाख़िल किया वियो आहे। एसआई गुलखान डाहानी की फरियाद ते कोकारी गैंग खिलाफ केस दाख़िल किया वियो। केस में सदाम नसरुल्ला, बक्का मोहम्मद, हाकिम मुरीद और शौकत बंगलानी समेत बिया नामजद किया विया। हमले में 3 पुलिस एहलकार जख्मी थी पिया हुआ, जिन जो सखर अस्पताल में इलाज जारी है। अहम खबर अवां सां शेयर कयूं पिया। तंगवाणी में पुलिस ते हमले जो दहशतगर्दी एक्ट तहत केस दाख़िल किया वियो। एसआई गुलखान डाहानी की फरियाद ते कोकारी गैंग खिलाफ केस दाख़िल किया वियो। केस में सदाम नसरुल्ला, बक्का मोहम्मद, हाकिम मुरीद और शौकत बंगलानी समेत बिया नामजद किया विया। हमले में 3 पुलिस एहलकार जख्मी थी पिया हुआ, जिन जो सखर अस्पताल में इलाज जारी है। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। तंगवाणी में पुलिस ते हमले जो दहशतगर्दी एक्ट तहत केस दाख़िल किया वियो। एक बार बीहर अवां खे अहम खबर खां आगाह कर रहा हूँ। तंगवाणी में पुलिस ते हमले जो दहशतगर्दी एक्ट तहत केस दाख़िल किया वियो। एएसआई गुलखान डाहानी की फरियाद ते कोकारी गैंग खिलाफ केस दाख़िल किया वियो। केस में सदाम नसरुल्ला, बक्का मोहम्मद, हाकिम मुरीद और शौकत बंगलानी समेत बिया नामजद आहिनि। तफ़सील मालूम कंदासीं। असां लाइन ते मौजूद है आवाज़ न्यूज़ रिपोर्टर साबिर अली बहलकानी। जी साबिर, छा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी बिल्कुल, कल का अफ़सोसनाक वाक़ियो थियो। रात जो जेको आहे सो गश्त कंदड़ पुलिस एहलकारनि मथां हथियारबंदनि हमलो करे 3 पुलिस एहलकारनि खे जेको आहे सो शदीद ज़ख़्मी करे विधो। उन जो जेको केस आहे उहो अॼु कुकारी गैंग जे 15 माण्हुनि मथां जेको आहे सो केस दाख़िल कयो वियो आहे, जंहिंमें नसरुल्ला मेन जेको आहे सो मुख्य जवाबदार ॿुधायो पियो वञे। उन खां अलावा जेको आहे सो पुलिस कार्रवाई कंदे कुकारी गैंग जे मथां जेका असां रेड कई आहे, उन रेड में जेको आहे सो पुलिस जो चवणु आहे त उन काफ़ी जेके आहिनि शक जे बुनियाद ते माण्हू गिरफ़्तार कया आहिनि। जांच हली रहियो आहे। एसएसपी बशीर अहमद बिरोही जो चवणु आहे त जेको कुकारी गैंग आहे उनजे ख़ात्मे ताईं जेका आहे सा ऑपरेशन जारी रहंदी। जी ठीक है, मेहरबानी साबिर अली अपडेट करण लाइ।